अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया खानम कोकर। दोस्तों असांजे सिंध जो तमामु बहितरीनु डायरेक्टर तमामु एॾी ख़ुशी थी आहे। वरी ज़ात वारो आहे, ज़ात वारो छा पर मुंहिंजो भाउ आहे ज़फर कोकर, उनजो हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे ज़फर नॉन स्टार। उनखे शेयर कयो, लाइक कयो, उनखे सब्सक्राइब कयो। ऐं हिन में तमामु सुठा प्रोग्राम आहिनि ऐं जेतिरो लाइक ऐं शेयर कंदो, सब्सक्राइब कंदो, ओतिरो तव्हांखे सुठा प्रोग्राम मिलंदा। जेकॾहिं न कयो त मां कुदुर कंदुमि, तव्हांखे ख़बर आहे वॾो खून आहे चई पंहिंजो गदा पातनि जी परवाह न आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही असांजे सिंध जो बहितरीनु आर्टिस्ट जेको हिन वक़्तु सिंध जे मुख़्तलिफ़ सीरियलनि में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, उस्ताद गुल मुनीर गुल। हिन वक़्तु KTN जी बहितरीनु सीरियल मीरा, जंहिंमें उस्ताद गुल मुनीर मौज फ़क़ीर जो किरदारु अदा करे रहियो आहे। हालांकि उस्ताद गेटअप तब्दील कयो आहे, हुन में उस्ताद जी वाइट जेको आहे ॾाढ़ी आहे, हाणे ब्लैक को ॿियो सीरियल आहे। उस्ताद कहिड़े सीरियल में हिन महिल कमु पियो हले, तव्हां पंहिंजो गेटअप चेंज करे छॾियो आहे? अबू असांजो सीरियल पियो हले KTN जो आहे राजा राणी, जेको असांजो डायरेक्टर आहे ज़फर कोकर साहब ऐं मुमताज़ कास्कली। अनवर शाह जी कहानी आहे। तमामु घणो ख़ूबसूरत सुठो ड्रामो आहे ऐं हाई फाई सुठी कास्ट आहे। उस्ताद हिन वक़्तु तव्हां माशाअल्लाह KTN जा मसरूफ़ तरीन अदाकार आहियो। हिन महिल तव्हांजो नाज़रीन दिलि लगी ड्रामो बि ॾिसी रहिया आहिनि, उन में बि तव्हां माशाअल्लाह तमामु बहितरीनु किरदारु कयो आहे, जंहिंमें अब्बास गुल जा तव्हां पीउ थिया आहियो ऐं बहितरीनु परफॉर्मेंस आहे तव्हांजी। उन खां पोइ तव्हांजो मीरा स्टार्ट थियो आहे ऐं हाणे मथे महीने में तव्हांजो राजराणी बि हले थो। तव्हां मतिलबु एतिरनि मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट में मसरूफ़ आहियो, तव्हां कीअं महसूसु था कयो, टाइम कीअं था कढो? मक़सदु ईअं त मुंहिंजो को हाल ई न आहे, मूं में एतिरी हिमत ई कोन आहे। असल में जेके मुंहिंजा दोस्त आहिनि डायरेक्टर, जीअं पंहिंजो असांजो ज़फर कोकर, ईअं सम्झो मुंहिंजी हिकिड़ी फैमिली जो फ़र्दु आहे। मुमताज़ कास्कली आहे, उहो मुंहिंजो सुठो दोस्त आहे। उन्हनि जी मोहबत आहे, उहे मूंखे जुनून ॼाराईंदा रहंदा आहिनि ऐं उहे मूंखे घुराईंदा रहंदा आहिनि। जेको अॼु मां जेको कुझु बि आहियां, उन्हनि दोस्तनि जी बदौलत आहियां। ऐं उस्ताद हक़ीक़त इहा ॾिसां त असां तव्हांजे करे आहियूं। मां बज़ाते ख़ुदि ज़फर कोकर या त मुमताज़ असां तस्लीम था कयूं, तव्हां असांजा वॾा हो। इहे सिखियाऊं, इहे मोहबतूं, इहे दुआऊं आहिनि तव्हांजी जो हिन मक़ाम ते आहियूं। बहरहाल तव्हां मुख़्तलिफ़ चेंज किरदार कया आहिनि, हुते सेठ थिया हो, वरी फ़क़ीर थिया हो, हिन में तव्हां कहिड़े किरदार में था अचो? अधो मक़सदु ईअं त उते मां फ़क़ीर हुयुमि ऐं होॾे मां सेठ हुयुमि। हिते मूंखे हिननि जेको आहे सो मेन विलियन जो कैरेक्टर करायो आहे। इहा मुंहिंजे दोस्तनि जी मोहबत आहे मूंसां, जो मूंखे चेंज माना कैरेक्टर ॾियनि पिया ऐं मूंखे सम्झाइनि पिया ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे। ऐं दुआ कयो त मूं उनजे मयार मुताबिक़ पंहिंजे कम खे सुठे नमूने सां निभायां। बहितरीनु उस्ताद, अलाह सां तव्हां ख़ुशि कंदो। हाणे अचूं था असांजे सिंध जो ॿियो बहितरीनु आर्टिस्ट महबूब शेख साहब, जेको हिन महिल दिलि लगी ड्रामे में तव्हांखे विलन जे किरदार में नज़र ईंदो हूंदो। अस्सलाम वालेकुम महबूब। वालेकुम सलाम। महबूब ॿियो हाल मसरूफ़ लॻा पिया हो, दिलि लगी हले पियो, कीअं थो लॻे? दिलि लगी बिल्कुलु टाइट हले पियो, पूरी सिंध ॾिसे पई। जेको हाल हुयो तव्हां जे अॻो पेश कयोसीं सिंध जे अॻो। कैरेक्टर त ॾाढो बहितरीनु दोस्तनि ॾिनो आहे। इंशाल्लाह अञा सम्झूं था पाण में कोताहियूं त अञा कोन निभाए सघिया आहियूं। महबूब मुतमइन इंसान न थींदो आहे पाण, लेकिन तव्हां बहितरीनु किरदारु कयो आहे ऐं तमामु हिकिड़ो विलन जो हिकिड़ो सुठो किरदारु कयो आहे। मुख़्तलिफ़ तजुर्बा तव्हांजा रहिया आहिनि, छा था भायो, अञा कहिड़ो किरदारु करणु था चाहियो? इंशाल्लाह दिलि त चए थी त, छो त वॾो टाइम स्टेज जे दौरान मां कॉमेडी कैरेक्टर कया आहिनि। दिलि चए थी त हाणे बि को कॉमेडी कैरेक्टर को चैनल ते कमु कयूं त बहितरु आहे, छो त वरी नओं मज़ो। छो त फिल्मी दुनिया में घणा ई वॾेरनि जा कैरेक्टर, दाड़ेलनि जा कैरेक्टर ॿिया कयासीं, पर वरी दिलि चए थी स्टेज जो जेको टाइम हुयो वरी उन ॻाल्हि खे दोहरायूं, कुझु मज़ो वरी कॉमेडी जो वठूं त अञा बहितरु आहे। इंशाल्लाह ज़रूरु महबूब, इंशाल्लाह इहो मौक़ो बि तव्हांखे मिलंदो इंशाल्लाह। हाणे जीअं त ॻाल्हि हली कॉमेडी जी, कॉमेडी जो शहनशाह असांजो उस्ताद सीनियर उस्ताद अकबर उतरादी साहब हिन वक़्तु मौजूदु आहे। उस्ताद तव्हां लाइट हले छो नथी तव्हां ते? हा हीअं हाणे दुरुस्त आहे न? लाइट त बाक़ाइदे चवंदा आहिनि त जहिड़ा रूह जहिड़ा ख़तमु आहे। साईं मुंहिंजा अकबर उतरादी अॻी ईद खां वठी मां थोराइतो आहियां ज़फर कोकर साहब जो ऐं थोराइतो आहियां मुमताज़ कास्कली साहब जो मूंखे टिनि किस्तनि में अॼु खां ॿियूं ॻाल्हियूं सफ़ा हुन में एस एच जो किरदारु ॾिनो। उनजी महिरबानी सां, उन दोस्तनि जी महिरबानी सां अॼुकल्ह मां सौफ़ सीरियल बिशारत समय जी डायरेक्शन में खोड़ी के घुमरी में मज़ा किरदार आहे, होटल जी पेरे जो तकड़ में, ये सभु दोस्तनि जी। सर मूंखे ख़बर पई आहे तव्हांखे KTN जे ड्रामे राजराणी में बि माना एडवांस में बुक करे छॾियो आहे डायरेक्टर? जी 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 जी, उहा असांजी महिरबानी आहे। इंशाअल्लाह
उन ड्रामे में असां अनकरी वेंदासीं। उन में बि असांजा प्यारा दोस्त ज़फ़र खोखर डायरेक्टर आहे ऐं मुमताज़ ख़ासकेली ऐं सुठा एक्टर आहिनि। असांजे शहर जो उस्ताद सीनियर जेके मां उस्ताद मञींदा उस्ताद जो दर्जो ॾिना उस्ताद गुलमुनीर गुल बि हुन में आहे। उस्ताद अलाह से तव्हां ख़ुशि कंदो वक़्तु बि आबाद हूंदो। हिन वक़्तु असां KTN जो बहितरीनु डायरेक्टर हिन वक़्तु बाबा मसरूफ़ तरीन डायरेक्टर अधे किले कीअं टाइम मिलियो आहे जिते पहुतो आहे मुमताज़ अस्सलाम वालेकुम। अदा हिते सितारनि जे जेको आहे विच में तव्हां कीअं महसूसु था कि उस्ताद अकबर उतरादी परियां उस्ताद गुलमुनीर गुल ख़ालिद भोजानी साहब महबूब शेख साहब माशाल्लाह कीअं तव्हांखे अॼु की कचहरी लॻी? माशाल्लाह बहितरीन ऐं इलाही वक़्त खां पोइ दोस्तनि सां कचहरी जो मौक़ो मिलियो ऐं जेको भाउ ज़फ़र दावत में सही संगत कयो आहे घड़ी करे अचो सो घड़ी करे आयासीं ऐं सही संगत सां मुलाक़ात थी महबूब सां उस्ताद अकबर सां उस्ताद गुलमुनीर त असां सां गॾु हूंदो आहे पाण गॾु हूंदा आहियूं ख़ुशनसीबी आहे त हिकु ई शहर में रहूं था शहदादपुर में ऐं रोज़ानो मुलाक़ात जो शर्फ़ हासिलु थींदो आहे। सो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे यादि कयो ऐं असांजी व्यूअर असांखे ॾिसे थी उन्हनि जी बि महिरबानी जेके असां ॾिसी रहिया आहिनि असां सभिनी खे ख़ुशि रखे आबाद रखे। सर तव्हांजो ॿुधी सभु सिंध जा अदाकार हिते गॾु थिया आहिनि माना वीचारनि खे को किरदार बिरदार जो वियासरो आहे या न ख़ालिद भोजानी पाण खे पाण इलेक्ट्रिक मशीन थो हणे? न ख़ालिद त माशाल्लाह हर प्रोजेक्ट में हूंदो आहे। हींअर असांजा यूट्यूब जे चैनलनि ते बि बटन ते ख़ालिद भोजानी मां चाहियां पियो हींअर सम्झो त सोशल मीडिया स्टार जीअं अॼुकल्ह अचनि था न सोशल मीडिया स्टार छो त यूट्यूब स्टार थी वियो आहे ख़ालिद भोजानी तक़रीबन 5-7 यूट्यूब जे चैनलनि ते कमु करे रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि जा ख़ाका करे रहियो आहे मुख़्तलिफ़ गेटअपनि में ऐं तव्हां ख़ालिद जा ॾिसो त ख़ाका तव्हांखे वणंदा ऐं बहितरीनु कमु थो करे माशाल्लाह। असांजे इलाही ड्रामनि में बि आहे ख़ालिद सॼियूं फिल्मूं बि कयूं आहिनि। हींअर असांजो नओं ड्रामो जेको KTN ते थी रहियो आहे राज रानी शो सीरियल आहे हुन में बि मतिलबु किरदार आहे ख़ालिद जो इलाही कमु कयो आहे ख़ालिद। महिरबानी मुमताज़ हाणे ख़ालिद जी तरफ़ हलंदासीं। ख़ालिद हिन महिल माशाल्लाह चांहि पीअण में मसरूफ़ आहे। ख़ालिद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम ज़फ़र भाई छा हाल आहे ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान। हिन वक़्तु भाउ रुगो सिंध जा सभई सितारा गॾु कीअं भला तव्हां हिते पहुता आहियो गॾु थिया आहियो को ड्रामो बामे जी शूटिंग आहे छा मसइलो आहे? शूट वूट कुझु कोन्हे का बसि भाउ ज़फ़र जी महिरबानी जंहिं असांखे यादि कयो असां हलिया आयासीं ॻड़ी खेरो उनजी महिरबानी आहे ऐं उनजी महिरबानी सां ज़फ़र भाई ऐं मुमताज़ ख़ासि करे जी महिरबानी सां असां टेलीफिल्मुनि खां जेको आहे त चैनल तरफ़ आयासीं। असांखे माशाल्लाह सिंध TV ते असां जेको ॾाढो सुठो ड्रामो पेश कया आहियूं मिटीअ जा माण्हू उन में असांखे करेक्टर करायूं उन खां बाद में असांजा जेको आहे त दिलि लॻी ड्रामो उन में असांखे करेक्टर करायूं उनजी महिरबानी आहे। ऐं हाणे राज रानी हले पियो ऐं उन में बि आहे करेक्टर माशाल्लाह। ख़ालिद राज रानी जो तजुर्बो कीअं रहियो? राज रानी जो तजुर्बो यार ॾाढो ज़बरदस्त ऐं हिकु नवाण असांखे ईअं लॻो इंडिया जो ड्रामो ठहे पियो। तक़रीबन उहो कमु काफ़ी कयो आहे फिल्मुनि में बि कयो आहे ड्रामनि में बि कयो आहे अलहमदुलिल्लाह पर जेको हिन ड्रामे में जेकी तयारी थियल आहे ॾाढी ज़बरदस्त तयारी थियल आहे ॾाढो ज़बरदस्त उन में लोकेशन बि ॾाढी ज़बरदस्त आहिनि उन में गेटअप ॾाढा ज़बरदस्त कराया विया आहिनि दोस्तनि खे ऐं ॾाढियूं स्टोरी बि ॾाढी ज़बरदस्त लिखियलु आहे साईं पंहिंजो अनवर शाह साहिब जी असांखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे। ख़ालिद टियों जेको तव्हांजो पहलू आहे उहो आहे तव्हांजो यूट्यूब स्टार। तव्हां माशाल्लाह मुख़्तलिफ़ चैनलनि ते बुक आहियो। असांजे चैनल जे लाइ बि ज़फ़र नॉन स्टॉप जे लाइ कमु कंदा हो MK पाक सिंधी जेको आहे मुमताज़ जो आहे उनजे लाइ कमु कंदा हो HK जेको चैनल आहे हाकिम जो उनजे लाइ ऐं पंहिंजा बि तव्हांजा चैनल आहिनि माशाल्लाह। सो एतिरी मसरूफ़ियत में तव्हां कीअं लॻंदो आहे तव्हां कीअं टाइम कढंदा हो? इहो तव्हांजो ऐं भाइरनि जो कुर्ब आहे इहो प्यारु आहे मुहबत आहे उन्हनि जी जेको असांखे इन क़ाबिल सम्झनि था ऐं असांखे जेको आहे त इहो ॿाहिरि असां कोई कमु वठनि था पिया ऐं असां उनखे करे था ॾियूं इहो ख़बर ई कोन थी पवे त कीअं टाइम निकिरे थो बसि इहो जुनून आहे इहो उन्हनि जो प्यारु आहे। वॾी महिरबानी ख़ालिद। नाज़रीन हे ॾिसो तव्हां सिंध जो हिकिड़ो असांजो तमामु वॾो मसरूफ़ तरीन आर्टिस्ट उस्ताद गुलमुनीर हिते शहदादकोट खां कढी करे ईंदो आहे हर महीने पंहिंजा वार ठाहिराइण जे लाइ शहदादकोट खां कढी करे ईंदो आहे छो त हुनजो चवणु आहे त महबूब खां सवाइ मुंहिंजा वार सिंध में केर बि नथो ठाहे सघे केॾा वॾा थी वञनि पोइ बि हिते ईंदो आहे ऐं हितां वार ठाहिराए मुतमइन थींदो आहे तॾहिं वरी वापसि थींदो आहे। ख़र्च जी चाचे खे परवाह कोन्हे बजटूं जाम मुख़्तलिफ़ सीरियलूं पैसो माशाल्लाह जाम चाचड़ चाहे भला तव्हां रुगो महबूब वार छो ठाराईंदा हो? ಅದು ಏನಕ್ಕಿರೋದು महबूब के मुझे ॿारनि जी ख़बर आहे त माना इहे कटिंग कीअं ख़ूबसूरत थींदी ऐं किथे माना जेको आहे सो लुक माना बेस्ट बीहंदो इन करे महबूब कारीगर बि आहे। वेल डन सदाई ख़ुशि आबाद हुजो। ऐं उस्ताद अकबर
कीअं परेशान वेठो आहे माना ऐं डायरेक्टर उतां झले थो पियो महबूब खे त बाबा वार नंढा न कजांइ उस्ताद जी रिकॉर्डिंग आहे सभिनी संगत खे अलाह साईं ख़ुशि रखे आबाद हुजो ईअं खिलंदा रहो अस्सलाम वालेकुम। महिरबानी वालेकुम सलाम।